بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله جين دوستان خبر ہے تأملات قرآنی اسان جو برنامج ہے تأمل قرآنی ہی ہے 81 حصو ہی جو جنہیں ہلو بتا تأمل اللہ جي تعالی جي قرآن میں آیتن ما فائدو وٹھوں انہیں ترجمو کیوں انہیں ما اسی حصو وٹھوں تو اسی دنیا میں پانجا پیر سدھا کیوں چھو جو اللہ تعالیٰ اساں کے جتھے کتے قرآن میں جے تو افلا يتدبرون القرآن ام على قلوب اقفالها افلا يتدبرون القول جتھے کتے اللہ سے چے تو چھا قرآن کے چھو نہ تھا سمجھن چھو نہ تھا انہیں ترجمو پڑھن چھو نہ دے انہیں تھا عمل کن انہیں جو وجہ سے اسی ہنجر قرآن کے کھولے آیتوں پڑھوں تھا انہیں جو تدبر کیوں تھا جو کہ جے کہ اساں کے آیت ہے چھو نمبر آیت مجادلہ اللہ تعالیٰ چے تو احصاہ اللہ ونسوہ اللہ لکھی چھڈیو اللہ یاد کرے چھڈیو اللہ گنے چھڈیو اللہ پانجے پاण وٹ لکھی چھڈیو دفترن میں ऐं तव्हां विसारे छॾियो पाण असांखे अलाह साईं चए थो शायदि तव्हां खां ॾोह जेके कयव तव्हां विसारे छॾिया शायदि जेके तव्हां गुनाह कया जवानी में नंढा हो त विसारे छॾिया पर मूं वटि त लिखिया पिया आहिनि अहसाहु अल्लाह ऐं ॻणे छॾिया अथसि ॻणिया लिखिया पिया आहिनि फलाणी तारीख़ ते फलाणी ॾींहं ते तूं फलाणो ॾोह कयो फलाणी जॻह ते तूं बीठे कंहिं औरत ॾे नज़र किनी कई कंहिं मोबाइल में केॾी महिल किनी शइ ॾिठई अहसाहु अल्लाह वनसू अल्लाह चए थो मूं यादि करे छॾियो मूं वटि लिखियो पियो आहे मूं वटि सभु शइ आहे तव्हां खणी केतिरो बि विसारे छॾियो पर इहे असांजूं जेॾी महिल खुलंदियूं अखियूं जेॾी महिल इंसानु मरंदो पोइ ॾिसंदो न त भाउ हीअ ॾोह बि मूं कयो हीअ बि ॾोह बि कयो सभु शइ जेकी दुनिया में कई 80 साल हुजे 70 साल हुजे 100 साल हुजे तुंहिंजे अॻियां उलमा चवंदा जीअं का फिल्म हलंदी आहे मोबाइल में ॾिसी पियो थो त हीअं चुरे फुरे अॼु फलाणो कमु कई अॼु फलाणो ॾोह कई अॼु फलाणो महफ़िल में वेही अॼु फलाणी गाना ॿुधई अॼु फलाणी जॻह ते बीठे अॼु फलाणी जॻह ते कूड़ हईं सभु शइ इहो तुंहिंजे अॻियां ईअं बीठी हूंदी ऐं जंहिं शइ ते तूं एतिराज़ बि कंदे अलाह मूं हीउ कोन कयो आहे अलाह साईं चवंदो ठीकु आहे मलाइकनि जी शाहिदी तूं गवाह कोन थो क़बूल करीं त हू चवंदो न मूंखे मां हिननि खे कोन सुञाणा मां हुननि जी गवाह क़बूल कोन कंदुसि चवंदो ठीकु आहे पोइ अलाह ताला पंहिंजे अलाह ताला हुकुम कंदो असांजे वात खे त वात बंदि थी वेंदो हुकुम कंदो त असांजे हथनि खे हथ ॻाल्हाईंदा पेरनि खे हुकुम कंदो पेर ॻाल्हाईंदा त अलाह फलाणे ॾींहुं हिन ई ॾोह कयो फलाणे ॾींहुं हिन ई गुनाह कयो त पोइ वरी वात खे इजाज़त ॾींदो त उहो पाण चवंदो सुहक़न अन कुन उदाफ़िया मां त तव्हांजी जान तव्हांजे पंहिंजी जान जे लाइ मां बचाए पियो कयां त तव्हां मूंखे वरी हींअर गवाही मुंहिंजे मथां था ॾियो त हू छा चवंदा अंतक़न अल्लाह अलज़ी अंतक़ कुल शइ अलाह हुकुम कयो असांखे ॻाल्हाइणो पइजी वियो जेको अलाह साईं हुकुम कंदो उहो ई थींदो तुंहिंजो न हलंदो अॼु सो उहो इंसानु पंहिंजा हथ बि हुनजी गवाह ॾींदा चोरी कयईं हराम खाधईं कंहिंखे मारियईं कंहिंखे थेलो ॾिनईं सभु शइ लिखी पई हूंदी नंढी हुजे या वॾी हुजे जीअं अॼुकल्ह असांजे हिते दुनिया में इंसाननि प्रोग्राम ठाहे छॾिया न त को सिग्नल काटे थो त गाॾी हलाईंदो ड्राइवर त चवंदो मैसेज ईंदसि त मां तो फलाणो सिग्नल काटियो आहे त हेतिरो ॾंड आहे जे चवंदो त एतिराज़ थो कयां मूं न काटियो आहे न वियो आहे त उहो फ़ोटू मोकिलींदसि त फलाणे टाइम ते हीअ गाॾी ॾिस तुंहिंजी आहे हीअ ड्राइवर ॾिस केरु आहे तूं वेठो आहीं गाॾी बि थो हलाईं हीअ ॾोह थो कयो हीअ त दुनियादार जा हिकिड़ो कमु आहे पर अलाह ताला त ॾिस मलाइका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त यतअक़बुकुम मलाइकतुन बिल्लैल व मलाइकतुन बिन्नहार ॿ मलाइका सुबुह जो लही ईंदा आहिनि फजर जी नमाज़ ते वरी उहे टे परे ते वेंदा आहिनि वरी ॿिया ईंदा आहिनि उहे सभु लिखत शइ कनि था त इंसानु खणी केतिरो बि भॼे या लिके सभु शइ अलाह वटि लिखी पई आहे फलाणे टाइम ते फलाणे सेकंड में ऐं इंसानु पंहिंजा गुनाह जेके उहा संभाले जे गुनाह अलाह न करे थी थो वञे त उन अलाह खां माफ़ी वठे तौबा करे अलाह ॾे मोटे जल्दी अलाह खां माफ़ी वठे ऐं उन पोयां मग़फ़िरत छो जो इन्नल हसनात युज़हिबन सय्यिआत सहाबी आयो नबी करीम या रसूल अल्लाह मूं गुनाह कयो मूं ॾोह कयो कीअं उनखे ख़तमु कयां कीअं कयां त नबी करीम उनखे चयो निमाज़ असां सां पढ़ निमाज़ पढ़ी निमाज़ खां पोइ चयईं त निमाज़ तूं पढ़ी आहे चई हा चयो इन्नल हसनात युज़हिबन सय्यिआत जेके तूं ॾोह इंसानु करे थो त उन पोयां वरी भलाई बि करे छॾे त हीअ उनखे ड्राहे छॾींदा छो जो लिखियलु त हूंदा
लिखिया पिया हूंदा ऐं तौबा इंसानु दिलि सां करे त इहे गुनाह ख़तमु थी वञनि। जे न त क़यामत ॾींहुं इहे ॾाढा ॾुखिया असांखे पवंदा। उते केरु कोन कमींदो असांखे, न औलाद, न पंहिंजी ज़ात, न पंहिंजी ताक़त, न नालो, केरु कोन कमींदी उते। अमल कमींदी, पंहिंजो अमल हूंदी त उहो तोखे छॾाईंदो। ईअं न चवंदे उते त मां अमीर हुउसि, मां वज़ीर हुउसि, मां वॾेरो हुउसि, मुंहिंजी हलंदी चलंदी हुई, पर उते हर सग़ीर और कबीरा अॻियां तुंहिंजे लिखी पई हूंदी। लिखी पई हूंदी भाउ हिन ॾोह फलाणे टाइम ते कयो, उते कुझु कोन हलंदो, कंहिंजो बि कोन ॿुधंदा। मलाइकनि खे ॾिसंदे त फलाणे खे गेलनि बि था टंगुनि मां दोज़ख में उछलाइनि था, फलाणे खे ॿाह मां वठी उछलाइनि था। को सिरात तां किरंदो, को किथां, को खाॿे हथ सां किताब खणी लिकाईंदो वठंदो, केॾी कयां हाणे मां केॾी वञां। त मां अगना अन्नी माली हलक अन्नी सुल्तानी, अलाह साईं क़ुर में चए थो। उते चवंदो त मां त मरी वियुसि, मां हाणे केॾी कयां, मुंहिंजी ताक़त, मुंहिंजी वॾेरी, मुंहिंजी मां अमीर, मां बादशाह, इहो त हिते कुझु कोन थो हले। हलक अन्नी सुल्तानी आहे त अलाह साईं उन्हनि मलाइकनि चवंदो ख़ुदूहु फ़ग़ुल्लूहु, खणी हिन खे जंजीरुनि में विझी ऐं दोज़ख में उछलाए अचो। उन टाइम में इंसान खे केॾो न सोचींदो त मां दुनिया में कुझु अमल सालिह कयां, भलो अमल करे चाहियां, मां छो इहे गुनाह कया, मां छो इन्हनि मुसीबत में फाथुसि, मां छो फलाणे सां दोस्ती रखी, फलाणो किनो हो, फलाणो नशई हो, फलाणो सिगरेट पीअंदो हो, फलाणो मूंखे रुॻो गिला करे ॿुधाईंदो हो, फलाणी औरत हीअ आहे, फलाणो मर्द हीअं आहे, इहे रुॻो ॻाल्हियूं कंदो हो। त इहे गिलाऊं जेके आहिनि अचे उन्हनि में उते फासंदो। इंसानु दुनिया में ईअं करे छॾे त अलाह असांखे जिथे किथे ॾिसे बि थो। अलाह जे नज़र में हूं, उथूं वेहूं था अलाह जे नज़र में, अलाह खां परे कोन हो इंसानु जेको सधे न को ॾिसंदो त यार मूंखे पोयां केरु मुराक़बो बि थो करे, ॾिसे बि थो उथण वेहण ते, छा उहो ग़लति कमु कंदो? कोन कंदो। पर असां जेके आहे न अलाह खे ईअं कोन था सम्झूं त अलाह असांखे ॾिसे बि थो, त असीं उन जा ॿानाऊं, असां उनजो चवणु कोन बि था कयूं, उन खां परे थींदा था वञूं। छा अलाह तोखे कोन थो ॾिसे तूं शराब बि थो पी? तोखे अलाह साईं कोन बि थो ॾिसे जो तूं गाना बि थो ॿुधी, म्यूज़िक बि थो ॿुधी, महफ़िलुनि में वेठो आहीं, कचहरियुनि में वेठो आहीं, अलाह साईं तोखे कोन थो ॾिसे? छा अलाह ॾे हलणो कोन अथई तोखे? जान छॾाए वेंदे दुनिया में, छा केॾे वेंदे तूं? नेठो क़ब्र में सुम्हणो अथई, क़ब्र में सुम्हंदे उते पंहिंजो अमल जे भलो हूंदी त ॾाढो ख़ुशि थींदे। उते न पैसो कमंदो, न पंहिंजी इज़त जे ताक़त खपंदी, जाम ज़ात खपंदी, उते अमल खपंदी। जे अमल भलो हूंदी त तमामु सवलो थींदे। क़ब्र में जवाबु ॾेई सघंदे, मलाइका तोखां अची पुछंदा त तुंहिंजो दीन कहिड़ो आहे? चवंदो अल इस्लाम। तुंहिंजो ख़ालिक मालिक केरु आहे? चवंदो अलाह। चवंदो तुंहिंजो क़ुर कहिड़ो आहे? क़ुर मुंहिंजो हीउ किताबु अलाह जो आहे। तुंहिंजो नबी कहिड़ो आहे? चवंदो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त हुनखे सभु शइ ज़ुबान ते सवली अची वेंदी ऐं ॼाणाए छॾींदो अलाह। ऐं जेको गुनाहगार हूंदो उनखे अलाह ताला ज़ुबान पकिड़े छॾींदो, कुझु न ॻाल्हाए सघंदो। पुछंदुसि मां दीनुक? चवंदो हा ला अदरी, मूंखे ख़बर कान्हे, ज़ुबान ॻाल्हाईंदी न। खणी हिते केतिरो बि पढ़ियलु हुजे, चवंदुसि मन रजुल लज़ी बुइथ फ़ीकुम, तव्हां में नबी कहिड़ो आयो? चवंदो हा ला अदरी। ॿुधंदो हुउसि माण्हुनि खे नबी आहे, रसूल आहे, पर मूंखे ख़बर कान्हे, नाले जी ख़बर कान्हे। ज़ुबान पकिड़िजी वेंदी, जवाबु का शइ न ॾेई सघंदो। खणी केतिरो हिते उहो पढ़े या यादि करे, अमल न हूंदी त तोखे कुझु कोन थींदो। तंहिंजे करे तूं पंहिंजो हिसाबु पाण करे छॾ त अॻिते पोइ उमेदु अलाह में माण्हू भली रखे। पर जो असांजा उबता कम हुजनि ऐं उमेदु भली अलाह में रखूं, इहो कॾहिं नथो थिए। इंसानु तौबा करे सदाईं अलाह खां मग़फ़िरत घुरे, या अलाह मुंहिंजा गुनाह माफ़ु कर, मां गुनाहगार आहियां, मां ॾोही आहियां। अलाह खे इहे शयूं वणंदियूं आहिनि। अलाह खे इंसानु अव्वाब वणंदो आहे, जेको मोटण वारो हुजे, ॾोह खणी थिए। इंसान जेके सभु ॾोह कंदा, ऐं तंहिंजे करे अलाह साईं चए थो अहसाहु अल्लाहु व नसूह, अलाह लिखी छॾियो, खणी तव्हां विसारे छॾियो। त अलाह ताला असांखे तव्हांखे इन शइ जो बचाए ऐं नज़र जे अॻियां रखे। आयतूं क़ुर जूं अलाह साईं असांखे सभु शइ ॿुधाए छॾी आहे त ईअं क़यामत ॾींहुं न चओ त असांखे ख़बर कान्हे। ऐं इहा जे न ॿुधाए हा त अलाह जी मर्ज़ी, असीं उनजा ॿानाऊं। पर जे मोकिले छॾी अथसि, इहा बि महिरबानी आहे उनजी, असांखे ॿुधाए छॾियो अथसि त अहिड़ो तव्हां सां थींदो आहे शर, संभाले अचो। टाइम थोरो दुनिया में, कुझु ॾींहं, हिकिड़े ॾींहुं खिलंदे त 10 ॾींहं रोंदे। कुझु इंसानु एहतियात करे अचे, आख़िरत जो हिसाबु करे त अलाह जे अॻियां अकेलो बीहणो आहे, उघाड़ो बीहणो आहे, मुंहुं हेठि हूंदो। अलाह साईं चवंदो मुंहिंजा माना तूं फलाणो ॾोह कयो, मूं ॾे नज़र न कई, मुंहिंजो हया न कई, छो मूंखे परे सम्झो ई?
जां मूं ॾे मोटणो कोन हुई कहिड़ो जवाबु ॾींदासीं हुते। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त अमल सालिह कयूं ऐं हर गुनाह खां मग़फ़िरत अलाह खां घुरूं। हिते किसो यादि थो अचे अबू बकर सिद्दीक़ जो, दुनिया मां हितां वञे वियो हलियो त हुनखे जनाज़ो पढ़ी ऐं पूरियुनि त जल्दी हिन जी धीउ जेके उमुल मोमिनीन आइशा नबी जी घरवारी जेके हिन जो सामान हो सभु त उहो खणी वई अमीर मोमिनीन उमर बिन ख़त्ताब ॾे त हीअ असांजे विरसत असांजे विरहा। छा खणी वई? जेको दुनिया जो ख़लीफ़ो हो, सॼे मुल्कनि जो अमीर हो, बादशाह हो, उमुल मोमिनीन जाके जेके शयूं खणी वई अबू बकर सिद्दीक़ ॾे त हीअ असांजे विरहा। मूंखे भेनरूं बि आहिनि, पुट भाइर बि आहिनि। छा खणी वई उमुल मोमिनीन आइशा? कहिड़ी मिल्कत खणी वई? त छा हो अचो ॿुधायूं। उहो हज़रत उमर जे अॻियां अचे रखी। छा खणी वयसि? हिकिड़ो ॾाची हुई जंहिं ते पाणी खणी ईंदो हो पंहिंजे घर जे लाइ परे खां। उहो महलब हिकिड़ो जीअं दिलो थिए त उन में खीरु ॾोहंदासीं उहो खणी आई। यहलब उहो अबा ऐं हिकिड़ो हूंदो हुओसि जुबो जेको महिमान ईंदा हुअसि, बादशाह हुआ अमीर आहे त महिमान जे लाइ उहो सुठो लटो पाईंदो हो, अबा उहो खणी आई। उहा शयूं अॻियां अची रखी हज़रत उमर जे अॻियां चई त अमीर मोमिनीन हीअ असांजे बाबे जी मिल्कत सॼी इहा आहे, हाणे तूं हक़ ऐं अदल सां विरहा त सभु कंहिंखे सभु शइ मिले। त उमर बिन ख़त्ताब इहे सभु शइ ॾिसी छा हेसि हिकिड़ो वटो जंहिं दिलो चवे, जंहिं हिकिड़ी ॾाची ऐं हिकिड़ो जुबो। हाणे इहो ख़लीफ़तुल मुस्लिमीन जेकी सॼी दुनिया हिन जे पेरनि वटि हुई, पर पंहिंजी मिल्कत सभु फी सबीलिल्लाह ॾींदो हो, ग़रीबनि खे ॾींदो हो, मदद कंदो हो माण्हुनि खे। अलाह जे ख़ातिर का शइ न छॾियईं। जेके हिकिड़े ॾींहुं नबी करीम ॾे 40,000 दिरहम खणी आयो ऐं चयईंसि ही फी सबीलिल्लाह ही वठि। इहो आहे अबू बकर सिद्दीक़ जेको पंहिंजी मिल्कत छा छॾे वियो। इहो उमर बिन ख़त्ताब जे अॻियां अचे उमुल मोमिनीन आइशा रखी सभु शइ त अब उमर बिन ख़त्ताब रोई। सहाबी परचाइन्सि पर चुप कोन पियो करे। छा चयईं त अताबत मन अती बादक, जेके तुंहिंजे पोयां ईंदा उन्हनि जे लाइ ॾाढो ॾुखियो करे वे अबू बकर, छो जो तूं एतिरी छॾे वियो हुई इहा मिल्कत, त यानी जेके तुंहिंजे पोयां ईंदा उहो बि ईअं कनि न त पोइ तुंहिंजे रस्ते ते हलनि या तोखे पहुचनि। त अताबत मन अती बादक, हज़रत उमर रोए पियो, चए थो हीअ मिल्कत ख़लीफ़तुल मुस्लिमीन जी अबू बकर सिद्दीक़ इहा आहे। ॾाची हिकिड़ो जुबो, ॿियो हिकिड़ो वटो वॾो जंहिंमें खीरु विझंदा, ॿियो कुझु बि न। जेको हंधु पंहिंजो हूंदो हुओसि उहो बि फी सबीलिल्लाह ॾेई छॾियो हुई। इहो आहे ख़लीफ़तुल मुस्लिमीन। ॾिसो अलाह ताला असांखे तव्हांखे इन्हनि सां मिलाए। ऐं इहा ॾिसो सहाबियुनि जी दिलि हूंदी हुई दुनिया सां का शइ न छॾींदा, आख़िरत जे लाइ मोकिले छॾींदा। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। हाज़ा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।